जाम साहब मां ख़बर आहे जिथे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जाम साहब भरिसां ॻोठ पीर बख़्श लाशारी में शर ऐं लाशारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। जाम साहब जो ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जाम साहब भरिसां ॻोठ पीर बख़्श लाशारी में शर ऐं लाशारी बिरादरी में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान कुहाड़ियूं लॻण करे ॿिन्ही धुरियुनि जा 10 ॼणा सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। जाम साहब जो ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थियो आहे, जंहिं जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। जाम साहब मां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ख़बर ॿुधाईंदा हलूं। ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जाम साहब भरिसां ॻोठ पीर बख़्श लाशारी में शर ऐं लाशारी बिरादरी में झेड़ो थी पियो आहे।